ड्रामा सीरियल तकरार जे नई ईंदड़ एपिसोड में कहिड़ा सीन अव्हांखे ॾिसण मिलंदा। सॼी अपडेट अव्हांखे ॾींदा हलंदासीं। इन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे ऑल करे छॾींदा, जीअं असांजो नई ईंदड़ हर वीडियो सभ खां पहिरें बाआसानी अव्हां ताईं पहुची सघे। हलूं था पंहिंजी मेन टॉपिक तरफ़। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार में अव्हां ॾिठो त आशू जी भेण खे के माण्हू अगवा करे विया। छा उहे माण्हू मूसा वारा आहिनि? न दोस्तों, इहो बिल्कुलु ग़लति आहे। ऐं मूसा तयारी त कई हुई आशू जी भेण मूमल खे खणण जी, पर उन खां पहिरियों नवाब ख़ान जा माण्हू मूमल खे खणी विया ऐं बदिले में नवाब ख़ान जा माण्हू मीर ऐं हाशू बावल ऐं हुन जी छोकिरी खे वठी ईंदा ऐं बावल जी छोकिरी सां मीर जो निकाह कराए छॾींदा। ऐं ॿिए पासे नवाब ख़ान पुलिस जे हथां बख़्शल खे माराए पिणु उनजो खून सिजावल ख़ान जे मथां हणंदा। ऐं नवाब ख़ान मूसा ऐं मीर खे पक ॾियारींदो त मूमल खे अगवा करण वारो मूसा ई आहे। दोस्तों, इहो जेको असांजो नंढिड़ो वीडियो जेकॾहिं अव्हांखे पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे ऑल करे छॾींदा। मिलंदासीं हिकु ॿिए वीडियो में, जेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त ऐं पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। ख़ुदा हाफ़िज़।